सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणो PPMPA बुरहान खान चांडे जो बुरी ज़मानत मंज़ूर कंदे 2 लाख रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा करण की हिदायत कई है। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे मां ज़मानत मंज़ूर थियण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे PPMPA बुरहान खान चांडे चयो त अॼु अदालत संदसि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जंहिंखां पोइ हू दादो जी अदालत में वञी पेश थींदो ऐं इंशाअल्लाह ताला हू केस खे मोड़ींदा। हुन चयो त संदसि तबियत सही नाहे, इन लाइ संदसि अदालत में सर्टिफिकेट जमा थियल आहिनि ऐं अॼु अदालत में पेश थियो आहे। संदसि चवणो हो त अदालत संदसि गिरफ़्तारी जो को ऑर्डर जारी नाहे कयो, पर अदालत इहो चयो आहे त सरेंडर करे ऐं हू अदालत वञी सरेंडर कंदो। बुरहान खान चांडे चयो त दादो जी अदालत संदसि ज़मानत रद्द कई ऐं अॼु हाई कोर्ट संदसि ज़मानत मंज़ूर कई आहे, छाकाणि त मथस बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। उन्हनि जे लाइ सबूत और रिकॉर्डिंग हुन वटि मौजूदु आहे। हुन चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि आगाह कयो आहे। हुन चयो त हुननि पहिरें ॾींहं खां केसनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं मुस्तक़बिल में बि मुंहुं ॾींदा। मथनि बेगुनाह केस कया विया आहिनि। संदसि चवणो हो त समूरनि ॿुधनि ते आया आहिनि ऐं 6 महीननि खां संदनि केस हलंदड़ आहे, पर 6 महीननि खां पाण अदालत में न पिया अचनि। PPMPA सरदार खान चांडे चयो त इन खां अॻु बि मथनि जेके इल्ज़ाम लॻाया विया हुआ, उन्हनि इल्ज़ामनि खे सुप्रीम कोर्ट बि कूड़ो करार ॾेई रद्द करे छॾियो, छाकाणि त कूड़ जो को हिसाब नाहे, कूड़ नेठि कूड़ ई आहे। हुन चयो त कुझु माण्हू पंहिंजे गिरबान में जाती में पाए ॾिसनि त उन्हनि जे अबनि ॾाॾनि ऐं सॼे ख़ानदान जो माज़ी बि कहिड़ो किरदारु रहियो आहे, हू कंहिं मथां इल्ज़ाम न हणंदो। संदसि चवणो हो त 3 ॾींहं अॻु हुननि मेहड़ में धरणो हयो, पर इन खां अॻु अदालत बुरहान खान खे इहो चयो त हू सरेंडर करे, पर उन ते अधी वञी मेहड़ में धरणो हयो। उन धरणे में उन्हनि रोड ब्लॉक करे छॾियो। सरदार चांडे चयो त धरणे में पुलिस उन्हनि खे गिलिम विछाए ॾिना। छा पुलिस उन्हनि सां मिलियल आहे त पुलिस रोड ब्लॉक कराए गिलिम विछाए? इहो कहिड़ो कानून थो चवे? इहा कहिड़ी ताक़त आहे जेके उन्हनि सां मिलियल आहे? छा उहे ताक़तूं कंहिंखे नज़र नथियूं अचनि? नाज़रीन, इन सिलसिले में ॻाल्हाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे दादू में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ वली चांडे सां। जी वली, ॿुधाईंदा हलो, सिंध हाई कोर्ट लाड़काणे सर्किट बेंच बुरहान खान चांडे जी ज़मानत मंज़ूर कई आहे। दादो जी अदालत में केस जी ॿुधणी ॿीहर कॾहिं रखियल आहे? जी हाँ, बिल्कुल हलूं त जेको ज़मानत गुज़िरियल जेका ज़मानत रखियल हुई नदीम बदर काज़ी मॉडल कोर्ट जी अदालत में, जंहिंमें सरदार अहमद चांडो जी जेको बहाल कई हुई ज़मानत, MPA बुरहान अहमद चांडो जी ज़मानत रद्द कई हुई, जेका अॼु लाड़काणो हाई कोर्ट सर्किट बेंच मां बुरहान अहमद चांडो जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे ऐं केस इहो चयो वियो आहे त जेका मुतलका अदालत आहे उन केस खे डेट जेको 18 फरवरी ते अॻु में ई मुक़ररु थियल आहे, जंहिंमें दादू जी मॉडल कोर्ट इहो फ़ैसिलो ॿुधायो हो त संदसि जी ज़मानत करे रद्द कजे थी ऐं उहा हिते पेश थिए। जी अच्छा वली चांडियो, इहो बि ॿुधाईंदा हलो, बुरहान खान चांडे खे दादू जी अदालत में पेश थियण जी हिदायत कई वई आहे, इन सिलसिले में छा चवंदव? जी हाँ, बिल्कुल हाई कोर्ट सर्किट बेंच जेको फ़ैसिलो ॿुधायो आहे उन में इहो हुकुम जारी कया विया आहिनि त उहो पंहिंजी अदालत में जंहिंते बुरहान अहमद चांडो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां अॻु में बि पेश थियासीं, पर बीमारी जे करे मां उन ॾींहुं पेश न थी सघियुसि, जंहिंजे करे अदालती हुकुम ते मां उते वेंदुसि ऐं ज़रूरु वेंदुसि ऐं उहा ज़मानत जो आहे उहो पेश कंदासीं। जी अच्छा, इहो बि ॿुधाइजो भले त SSP दादो उमेर बाब सां मुलाक़ात करे बुरहान चांडे जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराई हुई, इन सिलसिले में बि अपडेट कजो। जी हाँ, बिल्कुल बुरहान अहमद चांडो चवणो आहे त पुलिस ऐं कुझु अहिड़ा इदारा आहिनि जेको संदनि मुखालफ़नि जो साथ ॾेई रहिया आहिनि ऐं उते जेको सो मुज़ाहरा ऐं धरणा लॻाया पिया वञनि, पर असां कानून जो रस्तो वरितो आहे। हाई कोर्ट सर्किट बेंच मां इहा जेको ऑर्डर थियल आहे उन ते 6 महीननि खां उमेर बाब पाण पेश न पई थिए, जन त असां हर अदालत में उते वञूं था ऐं जेको सो उते हाज़िरी ते वञूं था ऐं असां पंहिंजो केस जेको आहे सो उनखे वकीलनि जे मार्फत जेको सो लड़ंदासीं ऐं असांखे उमेदु आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो। असां वटि सबूत आहिनि, तव्हांजा जेके मीडिया चैनल आहिनि उन ॾींहं बि उहो उनजी ख़बरूं हलाए त मां उन वक़्तु जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको जलसो हुन में मौजूदु हुअसि, उते CM समेत पूरी जेका इंतज़ामी मशीनरी उहा पिणु मौजूदु हुई ऐं असां सबूतनि सां पेश थियासीं। असां दिलावे जा फासाए पियो वञे। जी ठीकु आहे, वरी चांडियो, वरी महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, इन हवाले सां दादो में असांखे अपडेट करे रहियो हो सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ वली चांडियो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणो PPMPA बुरहान खान चांडे जो पूरी ज़मानत मंज़ूर कंदे 2 लाख रुपयनि ताईं जा ज़मानती दस्तावेज़ जमा करण जी बि हिदायत कई आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे मां ज़मानत मंज़ूर थियण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे PPMPA बुरहान खान चांडे चयो त अॼु अदालत संदसि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जंहिंखां पोइ हू दादू जी अदालत वञी पेश थींदसि ऐं
ऐं हुन चयो त इंशाअल्लाह ताला हिन केस खे मुंहुं ॾींदा। हुन चयो त संदसि तबियत सही नाहे, इन जे लाइ संदसि अदालत में सर्टिफिकेट जमा थियल आहिनि ऐं अॼु अदालत में पेश थियो आहे। संदसि चवणो हो त अदालत संदसि गिरफ़्तारी जो को ऑर्डर जारी नाहे कयो, पर अदालत इहो चयो आहे त सरेंडर करे ऐं हू अदालत वञी सरेंडर कंदो। बुरहान खान चांडे चयो त दादू जी अदालत संदसि ज़मानत रद्द कई ऐं अॼु हाई कोर्ट संदसि ज़मानत मंज़ूर कई आहे, छाकाणि त मतज़ बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। उन्हनि जे लाइ सबूत तौरु रिकॉर्डिंग हुन वटि मौजूदु आहे। हुन चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि आगाह कयो आहे। हुन इहो बि चयो त हुननि पहिरियों ॾींहं खां केसनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं मुस्तक़बिल में बि मुंहुं ॾींदा। मथनि बेगुनाह केस कयो वियो आहे। संदसि चवणो हो त समूरनि ॿुधणनि ते आया आहिनि ऐं 6 महीननि खां संदसि केस बि हलंदड़ आहे, पर 6 महीननि खां पाण अदालत में न पिया अचनि। PPMPA सरदार खान चांडे चयो आहे त हिन खां अॻु बि मथनि जेके इल्ज़ाम लॻाया विया हुआ, उन्हनि इल्ज़ामनि खे सुप्रीम कोर्ट बि कूड़ो करार ॾेई रद्द करे छॾियो, छाकाणि त कूड़ जो को हिसाब नाहे, कूड़ नेठ कूड़ ई आहे। हुन चयो त कुझु माण्हू पंहिंजे गिरबान में जाती पाए ॾिसनि त उन्हनि जे अबनि ॾाॾनि ऐं सॼे ख़ानदान जो माज़ी में कहिड़ो किरदारु रहियो आहे, उहो कंहिं मथां इल्ज़ाम न हणंदो। संदसि चवणो हो त 3 ॾींहं अॻु हुननि मेहर में धरणो हुयो, पर हिन खां अॻु अदालत बुरहान खान खे इहो चयो त हू सरेंडर करे, पर उन ते अधी वञी मेहर में धरणो हुयो। उन धरणे में उन्हनि रोड ब्लॉक करे छॾियो। सरदार चांडे जो धरणे में पुलिस उन्हनि खे गिलिम विछाए ॾिना। छा पुलिस उन्हनि सां मिलियल आहे त पुलिस रोड ब्लॉक कराए गिलिम विछाए? इहो कहिड़ो कानून थो चवे? इहा कहिड़ी ताक़त आहे जेके उन्हनि सां मिलियल आहे? छा उहे ताक़तूं कंहिंखे नज़र नथियूं अचनि? नासिर नवां खे आगाही ॾियूं पिया त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणो PPMPA बुरहान खान चांडे जी पूरी ज़मानत मंज़ूर कंदे 2 लख रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत कई आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे मां ज़मानत मंज़ूर थियण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे PPMPA बुरहान खान चांडे चयो त अॼु अदालत संदसि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जंहिंखां पोइ हू दादू जी अदालत में वञी पेश थींदसि ऐं इंशाअल्लाह ताला हिन केस खे मुंहुं ॾींदा। हुन चयो त संदसि तबियत सही नाहे, इन लाइ संदसि अदालत में सर्टिफिकेट जमा थियल आहिनि ऐं अॼु अदालत में पेश थियो आहे। बुरहान खान चांडे चयो त दादू जी अदालत संदसि ज़मानत रद्द कई ऐं अॼु हाई कोर्ट संदसि ज़मानत मंज़ूर कई आहे, छाकाणि त मतसि बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। उन्हनि जे लाइ सबूत तौरु रिकॉर्डिंग हुन वटि मौजूदु आहे। उन चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि आगाह करे छॾियो आहे। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे लाड़काणे में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़े सां। ज़फ़र, ॿुधाईंदा रहो, सिंध हाई कोर्ट लाड़काणे सर्किट बेंच बुरहान चांडे जी ज़मानत मंज़ूर कई आहे, हिन सिलसिले में छा चवंदा? जी बिल्कुलु, पंहिंजो मेहर जेको वाक़ियो हो उन में सिंध हाई कोर्ट लाड़काणो MPA बुरहान चांडे जी पूरी ज़मानत आहे 3 लख में आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। ऐं इन हवाले सां अॼु जेको आहे सो बुरहान चांडो ऐं हुनजो जेको भाउ आहे सरदार खान चांडो, उहे जेके आहिनि अॼु पंहिंजे वकील अतर अब्बास सोलंकी जी मार्फत कोर्ट में पेश थिया ऐं ज़मानत जी दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते जेको आहे हुननि खे ज़मानत मिली वई आहे। 7 मार्च ते रखी वई आहे। इन खां पोइ ॿिन्ही भाइरनि जेको आहे मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल बि कई ऐं हुननि जो चवणो हो, जंहिंमें पहिरियों सरदार खान चांडो जेको आहे मीडिया सां ॻाल्हायो, हुनजो चवणो हो त असां हर वक़्तु जेको आहे सो कोर्टुनि में ईंदा रहिया आहियूं ऐं इन तरह जूं शयूं जेके मुख़्तलिफ़ मीडिया जे ज़रिए हलाई थियूं वञनि त हू कोर्टुनि में नथा अचनि या जेको आहे हुनजी ॾिसो पिया था कनि, त ईअं कतई तौर ते कोन्हे। ऐं ईअं का मजबूरी हूंदी आहे त पोइ हुन में माण्हू रहिजी कोन्हे, बाक़ी अदरवाइज़ असां कोर्टुनि जी फेस कयो आहे ऐं कंदासीं। हिन तरह जूं शयूं सिर्फ़ु इन जे करे हाईलाइट थियूं कयूं वञनि या असांजे मथां इल्ज़ाम था लॻनि त उहे माण्हू जिन असांखे जेको आहे केसनि में फासायो आहे, उहे चाहिनि था त जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां हिननि खे जेको आहे डिस्टर्ब कजे, ईअं उन्हनि खे जेको आहे सो तकलीफ़ में विझे। बाक़ी हुन जो चवणो त जेका उमेर बाबा उहा पाण सरकारी प्रोटोकॉलनि में वेही करे उते धरणा थी हणी ऐं उते जेको आहे उन्हनि खे सहूलियतूं फराहम थी कयूं वञनि, उते पुलिस उन्हनि जा ज़ुल्म थी विछाए। त हाणे इहा जेका शइ आहे उन में असां सम्झूं था त हिन जे पोयां के ज़रूरु साज़िशूं आहिनि जेके हमेशह पीपल्स पार्टी या उन्हनि जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उनजे ख़िलाफ़ इन तरह जूं शयूं थींदियूं आहिनि। पर बहरहाल असां फेस कंदासीं। हुन खां पोइ बुरहान चांडो बि इन तरह जी ॻाल्हि कई त जेको ट्रायल कोर्ट ई उनजो जो फ़ैसिलो आयो त उन खां पोइ असांजो हक़ आहे त असां हाई कोर्ट में अचूं ऐं ज़मानत जेको आहे असां हिन में को ऐप या को ॾोह न आहे त जेकॾहिं असां कोर्ट में आहियूं त उनखे बि जेको आहे सो ग़लति तरीक़े सां हाईलाइट कयो थो वञे। इहो हर माण्हू जो हक़ हूंदो आहे, ॿियो को बि वञी सघे थो। असां बि विया आहियूं ऐं असां जेको आहे सो हमेशह चयो आहे त हीअ जेके इल्ज़ामात आहिनि असांजे मथां ख़तल जा उहे बेबुनियाद आहिनि। असां इन्हनि वाक़िअनि में मुलविस न आहियूं ऐं असां पाण खे जेको आहे सो प्रूव कंदासीं अदालतुनि में। त इन तरह जी जेका शइ असांखे मुसलसल जेको आहे सो मरी वई आहे ऐं असांखे परेशान कयो आहे कोर्टुनि में,
हर जाइ ते असां जेको आहे उनखे फेस कयूं पिया पर भला हुन जो चवणो त हींअर जेको आहे असांखे ज़मानत मिली आहे मां रुजू कंदुमि ट्रायल कोर्ट सां जेके अदालत हिदायतूं ॾिनियूं ऐं असां हिन मामले खे फेस कंदासीं इहे हुनजी ज़मानत जेका आहे उहा सिंध हाई कोर्ट लाड़काणो जी जस्टिस आहे इरशाद शाह उन मंज़ूर करे वरिती आहे। अच्छा ज़फ़र, सिंध हाई कोर्ट बुरहान खान चांडे खे दादू जी अदालत में सरेंडर करण जी भी हिदायत कई है, इन सिलसिले में छा चवंदव? बिल्कुलु हुनखे इहो चयो वियो आहे त हू पंहिंजी जेका ट्रायल कोर्ट आहे उन सां रुजू करे छाकाणि त जेका ट्रायल कोर्ट दादू वारी जंहिंमें केस हले पियो उन जेको आहे सो हुनखे सरेंडर करण जी हिदायत कई हुई त हू कोर्ट में पेश थिए छाकाणि त उन हाज़िरी ते हू जेको आहे पेश न थियो हो ऐं अदालत अहिड़ो फ़ैसिलो ॿुधायो उनखां पोइ हुन वञी जेको आहे हिफ़ाज़ती ज़मानत जेका थींदी आहे उबूरी जेका ज़मानत थींदी आहे उहा हुन वरिती आहे उनखां पोइ जेको हुते ट्रायल कोर्ट में ज़ाहिर आहे उहो वञी पेश थींदो ऐं हुनखे 7 मार्च ताईं जेको आहे इहा उबूरी ज़मानत मिलियल आहे त विच में जेका बि डेट उन्हनि जी रखियल हूंदी त यकीनन हू वेंदो उते वञी हुनखे जेको आहे सो फेस कंदो हुन पाण बि चयो आहे त मां ट्रायल कोर्ट में वञी पेश थींदुमि। अच्छा ज़फ़र, बुरहान खान चांडे ऐं सरदार चांडे ॿुधणी दौरान मुखालफ़न ते सख़्त तनक़ीद कई, इन हवाले सां बि ॿुधाईंदा नाज़रीन खे। बिल्कुलु उन्हनि ॿिन्ही इहो जेको आहे सो चयो ऐं पाण खे डिफेंड कयो त हीउ जेके कतल केस हुननि जे मथां दाख़िल थियो आहे उन में हुननि खे जेल थो वञे ऐं त उहो ग़लति आहे हू हिन केस में जेको आहे सो मुलविस न आहे ऐं उनखां पोइ जंहिं तरीक़े सां उमेर बाप उन्हनि जे ख़िलाफ़ हिकु ट्रायल थी करे मीडिया ट्रायल थी करे या उन्हनि जे ख़िलाफ़ संगीन क़िस्म जा इल्ज़ामात थी आणे त उन हवाले सां हुनजो चवणो त असां बिल्कुलु जेका ॻाल्हि कयूं था निकार था कयूं त असां हिन मामले में न आहियूं बाक़ी जंहिं तरीक़नि सां जेको आहे असांखे जेको आहे उन्हनि खे टारगेट कयो पियो वञी असांजे ख़िलाफ़ जेके शयूं कयूं पियो वञनि या उमेर बाप मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे असांजे ख़िलाफ़ उकसाए रही आहे इहा शइ ग़लति आहे। हर माण्हू जो जेको आहे सो हक़ हूंदो आहे, हर माण्हू जी इज़त ऐं रिस्पेक्ट आहे त उन्हनि जे मथां जेको आहे हरू भरू गंद न विछलाए वञे ऐं हुननि इहो बि चयो त हिनखे जेको आहे सो पुलिस पाण प्रोटेक्शन ॾेई करे विहारे थी ऐं धाणा था हणनि त इहा कहिड़ी जेका आहे सियासत या अहिड़ी इहा कहिड़ो जेको आहे सो इंसाफ़ वठण जी ॻाल्हि आहे। इंसाफ़ त अदालतुनि में हूंदो आहे, तव्हां जेको त अदालतुनि में असां वेठूं था जेको फ़ैसिलो हूंदो उहो माण्हू बि ॿुधंदा ऐं असां बि हुनखे क़बूल कंदासीं। बाक़ी हुन बिल्कुलु जेको आहे पंहिंजे डिफेंस इहो चयो त उमेर बाब उन्हनि सां जेको आहे सो नाइंसाफ़ी करे रही आहे। ठीक है ज़फ़र अबड़ो, वॾी महिरबानी अवां जी नासिन इस सिलसिले में असां सां ऑनलाइन ते मौजूदु हो लाड़काणे मां सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो जेको इन हवाले सां अपडेट ते रहियो। नासिन अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणो PPMPA बुरहान खान चांडे जी पूरी ज़मानत मंज़ूर कंदे 2 लाख रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत कई आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे मां ज़मानत मंज़ूर थियण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे PPMPA बुरहान खान चांडे चयो त अॼु अदालत संदसि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जंहिंखां पोइ हू दादू जी अदालत में वञी पेश थींदोसि ऐं इंशा अल्लाह ताला हिन केस खे मुंहुं ॾींदा। हुन चयो त संदसि तबियत सही नाहे, इन जे लाइ संदसि अदालत में सर्टिफिकेट जमा थियल आहिनि ऐं अॼु अदालत में पेश थियो आहे। संदसि चवणु हो त अदालत संदसि गिरफ़्तारी जो को ऑर्डर जारी नाहे कयो, पर अदालत इहो चयो आहे त सरेंडर करे ऐं हू अदालत वञी सरेंडर कंदो। बुरहान खान चांडे चयो त दादू जी अदालत संदसि ज़मानत रद्द कई ऐं अॼु हाई कोर्ट संदसि ज़मानत मंज़ूर कई आहे, छाकाणि त मदस बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि ऐं उन्हनि लाइ सबूत तौरु रिकॉर्डिंग हुन वटि मौजूदु आहे। हुन चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि आगाह कयो आहे। हुन चयो त हुननि पहिरें ॾींहं खां केसनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं मुस्तक़बिल में बि मुंहुं ॾींदा मथनि बेगुनाह केस कयो वियो आहे। संदसि चवणु हो त समूरनि ॿुधणियुनि ते आया आहिनि ऐं 6 महीननि खां संदनि केस बि हलंदड़ आहे, पर 6 महीननि खां पाण अदालत में न पिया अचनि। PPMPA सरदार खान चांडे चयो त हिन खां अॻु बि मथनि जेके इल्ज़ाम लॻाया विया हुआ उन्हनि इल्ज़ामनि खे सुप्रीम कोर्ट बि कूड़ो करार ॾेई रद्द करे छॾियो, छाकाणि त कूड़ जो को हिसाब न हूंदो, कूड़ नेट कूड़ ई आहे। हुन इहो बि चयो त कुझु माण्हू पंहिंजे गिरबान में जाती बि पाए ॾिसनि त उन्हनि जबनि ॾाॾनि ऐं सॼे ख़ानदान जो माज़ी में कहिड़ो किरदारु रहियो आहे, हू कंहिं मथां इल्ज़ाम न हणंदो। संदसि चवणु हो त 3 ॾींहं अॻु हुननि मेहड़ में धरणो हयो, पर हिन खां अॻु अदालत बुरहान खान खे चयो त हू सरेंडर करे, पर उन ते अधी वञी मेहड़ में धरणो हयो। उन धरणे में उन्हनि रोड ब्लॉक करे छॾियो। सरदार चांडे चयो त धरणे में पुलिस उन्हनि खे गिलिम विछाए ॾिना, छा पुलिस उन्हनि सां मिलियल आहे त पुलिस रोड ब्लॉक कराए गिलिम विछाए, इहो कहिड़ो